अस्हाबिही व अहलि बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहुल अज़ीज़ुल हकीम व बल्लगना रसूलुहुल करीम। बिहुर्मति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या शफीअल मुज़निबीन व अला आलिका व अस्हाबिका या रहमतन लिल आलमीन। बेटा इसे रहमतुल्लाहि ताला अलैहि इरशाद फरमायो, अखड़िन में थी वे हो तो वारे शपर ढकियां, अखड़िन में थी वे हो तो वारे शपर ढकियां, तो के मद से दे हो आऊं न पसा की बियो। जामी से रहमतुल्लाहि ताला अलैहि इरशाद फरमायो, हुस्ने यूसुफ दमे ईसा यदे बेज़ौदारी। हुस्ने यूसुफ दमे ईसा यदे बेज़ौदारी, आंच खूबा हमादार तो तन्हादारी। हम दो सलाह खंबात स्टेज पे बैठल कसीर तादाद में उलमाए किराम, मशाइख रिज़ा नाथ खान, कुर्रा हज़रात, हुफ़ाज़, मुअज़्ज़ज़ीन, मुसम्मिल खुसूस जिन जे ज़ेरे सदारत ही महफिल जारी है सारिया है। मुझे मुराद पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला करीम दाद सानी ज़ीद मजदहू दरबार आलिया फ़कीरपुर मदेजी शरीफ वारा उन संगदगर दरबार आलिया बकराने शरीफ वारा मुझे मुराद हाफिज़ इमाम बख्श अल मारूफ सोना सैयद मौजूद है। उन संगदगर अहल बैत सैयद सादात पीर तरीक़त सैयद क़िबला हफीज़ुल्लाह शाह बुखारी दरबार आलिया रहमतपुर शरीफ की तरफ़ा मौजूद है। उन संगद अहां जा जातल सुन्नातल पंजा उस्तादुल उलमा हज़रत अल्लामा व मौलाना असां ते हरदम मेहरबान मुझी मुराद साईं मोहम्मद राजन सिकंदरी साहब जा आहिन। खुशी थींदी आहे जॾहिं ही फ़कीर बयान कंदो आहे ऐं अहले इल्म दिल चवंदी आहे ॿुधाइण। अवां जे हिन डोकरी शहर जो मां ॾिठो आहे त वॾा वॾा शायर भी हिते आहिनि, वॾा वॾा मुहक़क़िक़ स्कॉलर्स भी हिते डोकरी शहर जा आहिनि, हाफिज़ भी तमाम ज़्यादा हैं, अहले इल्म जो कसीर तादाद ही महफिल जिनके तरफा मुनक़िद आहे जिनकी निस्बत मेराज शरीफ मौलाए कायनात सां गॾोगॾु उर्स मुबारक जी निस्बत आहे। साईं उस्तादुल हुफ़ाज़ क़िबला अब्दुल मालिक चन्ना साहब जिन जवाले साहब जिन निस्बत सां है। सदन इस्म गिरामी अताउर रहमान अल मारूफ अल्लाह रहमतुल्लाह ताला अलैह 29 साल उन जो ही 29 सालियानो
उर्स मुबारक है। अल्लाह तबारक व तआला हर वालिद के एड़ा बच्चा अता फरमाए जो सजी उम्र उनके विसारे न पंजे खदमन में पंजे दुरूदन में पंजे नेक अमलन में उनके याद कंदो रहे। 29 साल अरसो है असां तव्हां जी उम्र में 29 साल कढो बाकी कलो को दिया अवां जे लाइ कलो को दिया हर कोई ये महसूस करे उनजा साहबजादा अल्लाह ताला उनके सेहत तंदुरुस्ती अता फरमाए। मुझे मुराद अब्दुल मुनीम हुसैन चन्ना साहब, हाफिज अतीकुर रहमान साहब, उनसा कहते अल्लामा अब्दुल बासित साहब, पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा सना ख़वान स्टेज से जलवा गरा है। एहतिशाम अफजल साहब इंशाअल्लाह पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी शान में असा वाइद जी सूरत में साईं वाली नात खानी जी सूरत में पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम शान हर के जो अलग अलग पंजो पंजो एकड़ो अंदाज़े बयां है। को वाइज जी सूरत में, को नात खानी जी सूरत में, को अशार जी सूरत में। मकसद सबिन जो सागो है जड़े तरीके सा कारी साहब अवां के बुधायो त मरकज सबिन जो मदीनो पाक तो सारा केड़े तरीके साण भी कभी पंज नबी स्टेज से काफी दोस्त मौजूद हैं जिनका नाला मुखे नबी अचन था उनका माजरत कंदे मां जेका आयत पढ़ी मुंहिंजो अंदाज़े बयां डोगरी शहर वारन सही तरह जाणन था। सिर्फ और सिर्फ कुरान करीम जी आयत पढ़ंदो आहे उन आयत में जितरो अवाम सा साथ दींदो वो आयत खोले करे और पेरन जामी साईं जो शेर पढ़ियो है दिल चे माना उन जे मां सामू रख साईं ने इरशाद फरमायो त हुस्न यूसुफ दमे ईसा यदे बेज़ादारी अल्लाह ताला यूसुफ आला नबीना व अलैहि सलाम के सुह अता फरमाई हुस्न अता फरमायो। हुस्न यूसुफ दमे ईसा अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहि सलाम के दम यानी फूक जो मौजूद मिट्टी जा परिंदा ठाहे उनमें फूक दींदो हो तो साह पैजी वेंदो हो उडामी हलावी यदे बेज़ादारी अल्लाह ताला मूसा अला नबीना व अलैहि सलाम के वो मौजूज़ो अता फरमायो जो पंज हथ मुबारक के गिरेबान जे अंदर दे करे जने बाहर कढंदा हुआ तो सिज के ताकत ना है जो सामू अची सकंदो मगर मदीने वाले घोट जे उम्मती ये सब मौजज़ा बयान कंदे इरशाद फरमायो त हुस्न यूसुफ दमे ईसा यदे बेज़ादारी आंच खूबा हमादारन को तन्हादारी। ए महबूब यूसुफ अलैहि सलाम के तो हुस्न मिले हुओ, ईसा अलैहि सलाम के तो दम मिले हुओ, मूसा अलैहि सलाम के तो यदे बेज़ा मिले हुओ, पर ए महबूब जेको उनन के मिले वो सब तो के मिले। गाल कभी दलील चलो दलील दिसो अल्लाह ताला मूसा अलैहि सलाम के असा अता फरमाई उलमा का बदल है बनी इस्राइल पानी जो घुर गई अल्लाह ताला शाम और फरमायो ए मूसा लठ हणे न पत्थर ते जमीन ते इता 12 चश्मा फुटी पौंदा ई चलो इन गाल के तेर खोजो मदीने वाले घोट हुदैबिया जे मकाम में 1500 सहाबा हैं पानी काने थोड़ो थी पयो पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आंगुरन में पानी जा चश्मा जारी थी वया हां इते दिसो मौजूद में फर्क मूसा अलैहिस्सलाम अगर असासा जमीन में पानी कढियो आहे मौजूज़े साण त जमीन पानी जो हिस्सो आहे पानी जमीन में हुंदो पर पानी आंगुरन में ना है पानी आंगुरन में ना है जमीन में तो पानी हुंदो है मगर आंगुरन में पानी ना है हुंदो। मूसा अलैहि सलाम जी असासा जमीन में चश्मा निकला मदीने वाले घोट के इशारे से आंगुरन उसने यूसुफ दमे ईसा यदे बेज़ादारी आंच खूबा हमादारन तो तन्हादारी सब तो में अनस बिन मालिक के मदीने वाले घोट इसके सतायो है रात जो टाइम आहे सहाबा बैठा हुंदा हा दीदार में अखियूं मदीने वाले घोट जे अंदर हुंदी चंदा साईं जन पाण वञ असा की न विंदा
मदीने वारा घोट सहाबा के ॾिसी करे पाण उसरी वेंदा हा त कुछ आराम कन। एक दफे साईं उसरी वया हवेली पाक ते हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु जन वेही रहे। इन इरादे सां जॾहिं इहो पर्दो न सुरकंदो मदीने वारे घोट जे दरवाजे वारो नियत इहा कई त पहिरीं निगाह अनस बिन मालिक जी मदीने वारे घोट जे चेहरे ते पवे। इन हिकड़ी निगाह जे पवण जे करे सॼी रात जीअं ई हाणे तहज्जुद जो टाइम थियो आहे ऐं हीअं पर्दो सुरकियो, जीअं पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो चेहरो मुबारक साम्हूं आयो त चवण लॻो मूंखे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मदीने वारे घोट जो चेहरो ईअं चमके पियो ॼण क़ुरान करीम जा वर्क छा हुआ। इमामुल अंबिया आहिनि, सय्यदुल मुरसलीन आहिनि, कायनात के अल्लाह तबारक व तआला हुजूर जे सदके जे पर मौजू जीअं त मेराज जो आहे हलंदा से जेकॾहिं हुजूर जी हिन अदाउन खे बयान कयो त मौजज़ा पर इन सभिनि मौजज़नि मां मदीने वारे घोट जो है मेराज भी हिकु मौजज़ो पर अज़ीम मौजज़ो एड़ो अज़ीम मौजज़ो जो हिन वक्त ताईं वड़ा वड़ा मुहक्किक ऐं स्कॉलर्स गुज़रिया हत्ता के न्यूटन जड़ा गुज़रिया आइंस्टाइन जड़ा गुज़रिया ये भी इन चई करे वेही रहा त इहो मुमकिन आहे जेकॾहिं इंसान लाइट जी रफ्तार साण सफर करे तो वक्त उन ते थमजी। मदीने वाले घोट उन जमाने के अंदर जिस्म साण मेराज फरमायो जिस जमाने में इनजे मगज़न में इन वाक़े के अल्लाह कुरान की बयान फरमा आयत ते चूं जेकॾहिं अवां समझदा हलंदा दिल भी चवंदी आयत रब फरमा सुबहानल्लज़ी तर्जुमो करे वना पोरी शुरू सुबहानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। पाक आहे उहा ज़ात जे सैर करायो पंहिंजे बानहाए खास खे रात जे थोड़े हिस्से में मस्जिद हराम का मस्जिद अक्सा ताईं उहा मस्जिद अक्सा जिनजे चौधारी अल्लाह तबारक व तआला बरकतूं रखरायूं आहिनि इन जे लाइ जी रब करीम उन पंहिंजे बानहाए खास के पंहिंजूं निशानियूं ॾेखारे तहक़ीक़ उहा ज़ात ॿुधण वारी भी आहे त ॼाण हाणे अचो आयत हिन आयत जे लफ्ज़ जी जेका शुरुआत आहे वो सुभान सां थी आहे। सुभान सां अक्सर अवां सुभान अल्लाह चवंदा आहियो पर ही फ़कीर तव्हां के सुभान अल्लाह जो नुक़्तो ॿुधाए। सुभान अल्लाह उते चयो वेंदो आहे जॾहिं इंसान खे का चीज़ तअज्जुब में विझंदी आहे। ठीक का अजीब चीज़ तअज्जुब में इंसान खे विझे त उनखे छा चवंदा सुभान अल्लाह हरू भरू कौन कंदो तअज्जुब में का चीज़ विझे उनखे पोइ चवंदो सुभान अल्लाह माना हिन जे ख़्याल खां उहा चीज़ बुलंदे बाला है ठीक सुभान जो लफ्ज़ का इस्तेमाल थींदो तअज्जुब जे ऐं हिते ही मफ़ूल मुतलक आहे मंसूब आहे। अल्लाह जी ज़ात इरशाद फरमायो सुभान गाल थे थी जॾहिं वाक़ियो मेराज जो आहे त अल्लाह ताला पंहिंजी पाकाई सां जॾहिं वाक़ियो मेराज जो आहे त रब करीम पंहिंजी पाकी सां मदीने वारे घोट जे मेराज छो बयान करे इन करे त बता कंहिंजे ज़हनन जे अंदर हुजे त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जिस्म सां इहो एॾो वॾो सफ़र कहिड़े तरीक़े सां करे सघनि था। अगर हुजूर जे अंदर के शक हुजे त तूं रब जे अंदर शक करे पहिरियां रब जे अंदर शक करे त मां कराए सघां थो या नथो कराए सघां। अगर मां कराए सघां थो त नबी कयो मूं करायो ॻाल्हि समझ सुभान पाक आहे उहा ज़ात अल्लज़ी जह असरा सैर करायो रब ये न फरमायो तो महबूब सैर कयो बल्कि छा फरमायो अल्लाह सैर उन पाक
ज़ात सैर करायो जो तुझे वहमन खां तुझे गुमानन खां तुझे ख्यालन खां वराउल वरा वराउल वरा उन ज़ात सैर करायो वो हर एक चीज मथा कादिर है चाहे तो आदम अलैहिस्सलाम के बगैर अब्बे जे बगैर अम्मा जे पैदा करे चाहे ईसा अलैहिस्सलाम के बगैर बापे जे सिर्फ अम्मा जे पेट में पैदा करे मर्जी है हुन जी वणे साले अलैहिस्सलाम जी उठनी के पत्थर में बाहर आने छड़े हुन जी मर्जी कौन का पुछण वारो ना है ही केड़ी चीज है जो मदीने वाला घोट जिस्म सा मथे वजन ये खुदा करायो है इन करे तहज्जुद अल्लाह फरमाए सुभान पाक है वो ज़ात अल्लज़ी जिह ज़ात असरा सैर कराए एकड़ो बियो नुक्तो तवा जे सामने अर्ज रखा असरा में असरा यानी इसरा जो मसदर असरा तनाजी जो इसरा है इसरा यो इसरा चेबो है रात जे सैर रात जे सैर के हाने मुखे बुधायो त अवां जो घुमण विंदा हो काने सैर करण विंदा हो बीह जो विंदा हो रात जो बीह जो विंदा अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब के रात मता तुझे दिमाग में इया चीज हुजे तो मदीने वारो घोट रोशनी जो मोहताज हो पाण नूर वो मोहताज अल्लाह उनके नूर बनानो है पर एड़ो नूर जो नूरी मखलूक के ताकत ना है जो उनके नूर जैसा मुची सकंदी हुजे बल्कि सभी नूर मखलूकों ने जो नूर माई पैदा थे सजी कायनात में जो नूर एड़ो असरा जी रात जो सैर कराए के सैर कराए कुरान में केड़ा अल्फाज इंदा है बेअबदी सुब्हानल्लज़ी असरा बेअब्दिही हिते एकड़ो नुक्तो समझो के चवंदा है मदीने वारे घोट के अल्लाह तबारक व तआला रूहानी सैर करायो ख्वाब में सैर करायो अब्द जो जो लफ्ज है इन जो इतलाक रूह महल जसद ते थींदो मदीने वाले घोट के अल्लाह जो मेराज करायो ज़ाहिरी जिस्म सा करायो छो त जेकॾहिं ज़ाहिरी जिस्म सा न हुजे ऐं सिर्फ ख्याली हुजे रूहानी हुजे त ये मदीने वाले घोट जे उम्मत जा वली सरवर हुजूर जी उम्मत जा वली सरवर इमाम अहमद बिन हंबल अक्सर औलिया अल्लाह जला इंदो आहे त उहे पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मती हुजण जे सदके में अल्लाह तबारक व तआला आलम मुराकबा में उनन के रूहानी मेराज त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी खुसूसियत ही इन में आहे तो जिस्म पाक जड़े तरीके सा रूहानी अल्लाह तबारक व तआला जी औलिया अल्लाह ज़ियारत कई दीदार कयो जड़े तरीके सा इमाम अबू हनीफा ला इंदो आ किताबन अंदर 100 बार तजरबा कयो इमाम अबू हनीफा रज़ियल्लाहु तआला अन्हु चाहींदो 100 बार अवा नूर रीज़ा पढ़ंदा हुंदा उनजे शुरू में जो हाशियो लगला एतजाज उन जे अंदर तहल्लुल सो लिखियो पियो आहे त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जे वली सबरे इमाम आजम इमाम अबू हनीफा रज़ियल्लाहु तआला 100 दफा तो पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी खुसूसियत ही आहे जो मदीने वाले घोट ज़ाहिरी दिल जे इंसान ना कि इंसान ज़ाहिरी तो अब्द जो लफ्ज है अब्द यो अब्द चेबो है रूह मअल जसद के यानी जिस्म भी हुजे रूह भी हुजे बई गड हुजन को अब्द जो इतलाक थींदो आहे इता एकड़ो बियो नुक्तो अवां जे सामने रखा मंसूर हलाज नारो लगायो नारो लगा पीरन जा पीर दिल पर दस्तगीर फरमायन था जेकर असा जे वक्त जे अंदर हुजे हा या असा उन जे वक्त जे अंदर हुजो हा त असा इते नारो लगाण कीन दे मुसा असा अञा मथे प्रभाश अञा मथे प्रभाश सा मालूम थियो त अनल हक खां वधीक जो दर्जो अब्द जो दर्जो अब्द जो दर्जो मानो मजाक ना है
बाने जो दर्जो तमाम बुलंद बाला है। मदीने वाले घोट जो बेशुमार सिफतुन अल्लाह ताला जद अजीम मेराज के बयान फरमायो मदीने वाले घोट की सिफत अबदियत के बयान। वरी बी चीज दिसो सिर्फ अब्द न फरमायो अब्द ही फरमायो। अब्द ही में फर्क। अब्द माना बानो, अब्द ही माना अल्लाह जो बानो। अब्द माना बानो, अब्द ही माना अल्लाह जो बानो। बाबा शेर कराण वारो भी अल्लाह हुआ, बानो भी अल्लाह जो आ। शक शेर कराण वारो भी खुदा पाण अल्लाह। सुब्हानल्लज़ी असरा बि अब्दिही, पाक आहे हुआ ज़ात जिह शेर करायो पंहिंजे बनाए खास के लैलन, रात जे थोड़े हिस्से। हिते हाणे अवां अल्हम्दुलिल्लाह असरा वारी ॻाल्हि मूंखे ज़हन में हूंदी। इसरा जी माना मूंखे छा पई चए? हाणे सवाल पैदा थिए थो जॾहिं इसरा रात जे शेर खे चइबो आहे त अॻिते लैल ज़िक्र करणी। लैल रात खे चइबो आहे, ज़रफ़ आहे। लैल माना रात, लैल माना जॾहिं असरा रात जे शेर खे चइबो आहे त ॿीहर लैल जे ज़िक्र आणण जो मक़सद अल्लाह जो कुरान आहे, रब जो कलाम आहे। हिन जे अंदर एॾा असरार ऐं राज़ पोशीदा आहिनि जो इंसान जे मग़ज़ जी जाइ नाहे पहुची सघंदो हुजे। ये वॾा वॾा अरब वारा जेको पंहिंजो पाण खे फसीह ऐं बलीग सम्झंदा हुआ इन क़ुरान करीम जा गोॾा टेके करे चवण लॻा जाइ नाहे इन क़ुरान करीम में। उहो अल्लाह जो कलाम आहे जो रब करीम मक्के जे मुशरिकन खे हालांकि कूड़ा हुआ 360 बुतन जी पूजा करने वाला हुआ पर रब डायरेक्ट कूड़ो न चयो। अल्लाह ताला फरमाए तो फातु बुरहानकुम इन कुंतुम सादिकीन, आणो दलील जेकॾहिं सच्चा है। रब डायरेक्ट कूड़ो न चयो, दलील फातु बुरहानकुम पंहिंजो बुरहान खणी चो। बुरहान चवा दावा मा दलील, पंहिंजा दलील खणी चो जेकॾहिं सच्चा है कुम तुम सादिक व ऐं जेकॾहिं तव्हां न करे सघो वलन तफअलू हरगिज़ न करे सघो फत्तकुन नार लती वक़ूदुहा अन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफिरीन। पोइ ॾिजो उन बाहि खां जिन ईंधन माण्हू ऐं पत्थर आहिनि ऐं इनकारनि जे लाइ काफ़िर अल्लाह ताला चैलेंज कयो। कूड़े खे भी खुदा चवे तो दलील खणी आ। अल्लाह कूड़े खे भी खुदा छा फरमाया? दलील खणी आ। दलील जे अंदर आजिज़ थियो। आजिज़ मौजज़ो चइबो ई उनखे आहे। मौजज़ो आजिज़ कंदड़, मौजज़ो चइबो ई उनखे आहे जो इंसान उन जे आण खां आजिज़ हुजे। कुरान अहिड़ो मौजज़ो आहे जो क़यामत तक चैलेंज आहे जो उन जो मुतबादिल। तव्हां छा था सम्झो? हुननि वसां घटायो हूंदो? वसा को न घटाया, वसा वस वस करे बेवस थी पर मुतबादिल न खणिया। छो त अल्लाह फरमाए लन चैलेंज। हिकड़ी आयत जड़ी आयत त अल्लाह ताला कुरान करीम में छा फरमाए? लैलन रात फरमाए। इनमें केड़ो नुक्तो आ याद रखो। तफसीर जलालैन वाले बुजुर्ग लिखियो आहे त जेका लैल आहे इते नकरो आई आहे, अलिफ लाम का बगैर तनवीन आई आहे। लैलन मंसूब आहे ऐं नकरो आहे, तनकीर आहे। इहो तनकीर तकलील जे लाइ हूंदी आहे, किल्लत बुधाइण जे लाइ। अगर सिर्फ असरा चयो वने हाथ इहो ज़हन में अचे हाथ रात थींदी आहे सॼे लथे खां वठी सिजो भरे ताईं। जेकर सिर्फ असरा चयो वने हाथ माण्हुनि जे ज़हन में इहो अचे हाथ जेको मेराज थियो आहे सॼे लथे खां वठी करे सिजो भरे ताईं थियो आहे। जेतरे दी रात जी हद है एतरे ताईं थियो आहे। न न लैलन चई करे अल्लाह ताला इरशाद फरमायो त सॼी रात न थियो आहे, रात जे थोड़े पहर ऐं उहो केतिरो थोड़ो पहर जो पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं वापस आया न बिस्तरो भी गरम आहे, वज़ू जो पानी भी हली रहियो आहे, कुंडी चैलेंज आहे। एतरे पहर
हिन वक्त ये थ्योरी गर्दिश थी करे आइंस्टाइन वारी कॉलेज जा काफी दोस्त हुंदा आइंस्टाइन वने पो रस्ते सा गाड़ी जे अंदर सवारी करे पो तेजाई में जद हले पई परे खा घड़ियाल खे ॾिठे त घड़ियाल जी सुई बीठल नजर आई जॾहिं घड़ियाल बीठो हुजे तहां तेजाई में का शइ ॾिसंदो न परे खा उहा तहां खे ईअं लॻंदी न थी हले घड़ियाल ॼण नथो हले ईअं महसूस हुन चयो त घड़ी जी सुई त हले थी ॾिसो सेकंडन वारी खे छॾियो मिंटन वारी ऐं कलाकन वारी सुई हले थी पर असां खे बीठल नज़र थी अचे ये सेकंडन वारी सुई भी जेकर असां उन खां तेज हलंदासीं असां के बीठल इन ते इया गाल चई त इंसान जेकॾहिं वक्त जी रफ्तार खां तेज वेंदो त उहो वक्त उन ला बीजी हे त हाणे हिन गाल कई 100 साल मस थिया आहिनि क़ुरान करीम 1400 साल पहिरियों चलो दलील का सवा गाल न कबी ब चीजूं बयान करियूं ज़माने जे यानी टाइम जे वक्त एकड़ो वक्त बी जाए ज़मान ए मकान टाइम जो सोड़ो थियण ऐं जगह जे सोड़ो थियण ब मिसाल मां सामो लेल ते बयान कयां जल्द टाइम जी इंशाअल्लाह नज़ाकत के ॾिसी करे जल्द पूरो करो असहाब कहफ जो तज़किरो कुरान में आहे असहाब कहफ आहे कुरान में आहे असहाब कहफ घणा साल रहा 300 साल कमरी एतबार से 309 साल 300 साल असहाबे कहफ गार जे अंदर रहा कुरान इनके बयान फरमायो पर जॾहिं बाहर निकरी आया त बाहर ज़मानो हलंदो रहियो हिनन के ज़मानो न हलियो समझ में बाहर हुन जा ॾाढा गुज़री विया अञा हे पड़ पोटरो नंढो लॻो पियो कुरान सूरह कहफ में 300 साल गुज़री विया सुता पिया अल्लाह हिन ते ज़माने के न गुज़ारियो वक्त के न गुज़ारियो गार खां बाहर वक्त गुज़रंदो रहियो तुंहिंजी कड़ी नई थ्योरी आहे कुरान करीम 1400 साल अव्वल बयान कयो गाल समझ में चलो बियो मिसाल कुरान करीम में इंदो है एकड़ो शख्स तफसीर लिखियो वो हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम रस्ते सामने तो ॾिठई त एक फिटल इलाइको आहे जी मिसाल को मोहन जे दड़े खां निकरे जुक जे दड़े खां गुजरे ॾिसी करे चई त हिनन खे मुए अल्लाह केॾो वक्त गुजरियो इहे बीहर कहिड़े सवारी हुअसि दराज गोश्त ते पाण सवारी फरमाईंदा हुआ पो खाधो पंहिंजो मानी साण हुयन गधा खे बधी करे सवारी ऐं खाधो रखी करे कुछ टाइम ला आराम कुरान करीम में इंदो है जॾहिं निंड मां उथियो रब पुछा केस अवां इतरे केतरो टाइम रहियो पंहिंजे वजूद ते गौर कयो ॾींहं जो या ॾींहं जो कुछ पहर या कुछ ज्यादा रब फरमा ना त तू 100 साल सुतो 100 साल सुतो सदी सुतो पियो हुए ॾिस पंहिंजी सवारी ॾे हॾा चमकनि था ॾिस पंहिंजे खाधे ॾे ईअं लॻो पियो ॼण हाणे ॿधो थई ॾिस पंहिंजी सवारी ॾे उनजा हॾा बि ॾिस पंहिंजे खाधे ॾे ताज़ो पियो आहे मुंहिंजी मर्ज़ी आहे सवारी ते 100 साल गुज़ारियम ते 100 साल न गुज़ारियम मानी ते 100 साल न गुज़ारियम सुभान अल्लाजी पाक है हुआ जात ज़माने ते गुज़ारे न गुज़ारे महबूब ते गुज़ारे न मालिक है हे छा जा मिसाल लेना वक्त जे समझण चलो जगह जे सोड़े सुन जा मिसाल सूरह नमल जे अंदर वाक़या हुआ है तख्ते बिल्किस जो इहो 400 मील जे फासले वारो साईं जन जी हवेली पाक ताईं साईं जन जी खास दरबार ताईं जाते साईं जन जी पंहिंजी दरबार लगंदी हुई जदो सुलेमान अला नबी जनाब अलैहि सलाम जी साईं जन फरमायो केर आहे जेको इहो मूंखे आणे ॾे हिते त हिकड़ो जिन उथी करे चवण लॻो कि भला आवां हवेली ता थी मोटी ईंदो मां 400 मीलन वारो हाणे थो आणे मोटी अचो इहो हाणे तख्त मां जे साॻियो तो रख हिकन जी ताक़त
जिन जी पर कुरान जा अल्फाज है किताब जे इल्म वारन बिल लफ्जन में सोलो समझो यानी सुलेमान अला नबीना व अलैहिस्सलाम जो उम्मत जे वली समझ बा एकड़ो वली उन जो साईं अख पांजी बंद करे खोल खोल इहो छा फरमाया अख मुबारक बंद करे खोल इहो तख्ता चई न अख साईं छिंबी तख्ता अगे हुई काथे रहो केड़ो फासलो काथे रहो केड़ो फर्क तख्त सदो सामू ठीक है अजा हिन वक्त का तहकीक हले थी केड़ी हले थी त जेको मादो आहे वो एनर्जी अंदर कन्वर्ट थी वने तो पोरी वापस असा उन के डायरेक्ट यानी असा लाइट जे अंदर कन्वर्ट कर सकूं था उवा थी वेंदी पर हाने वापस वरी उन के वापस मादे जे अंदर आणे वो ना है पर इया भी क़यामत पई चैलेंज है अल्लाह कुरान करीम में बयान करे छे सोचणी कर मुमकिन है सागो तख्त उता निकता उते मौजूद उते मौजूद साईं बैठा काज साहब मुखे दाता साईं जी गाल याद थी इन जगह दाता सी रहमतुल्लाह तआला अलैहि जी तहकीक लाए एकड़ो अंग्रेज हो पाकिस्तान आयो इन वक्त इन मजार आहे साईं जे खिताब होयो ते बयान कयो से मुख्तसर अर्ज रखा तो वाकई मुनासिब सां अच्छी बयान कयो जडे हिते आयो मुख्तलिफ तहकीक के डिठे सवाल है जवाब कंदो रहो कुरान करीम जे इन वाकयात बहस मुबाहिसे का बाद काफी सारन बुजुर्गन आलिमन के जवाब देना है कि समझ में गाल ना तो यो की मुमकिन है हेतरो परे वाली चीज हेतरो जल्दी अच्छी रस्ते सामने दाता दरबार ता गुजरे गाड़ी वाले का पूछा कि हे छा है गाड़ी वाला देख ख्याल जो कुछ ना है छाचो जे तू चवे तो कुछ ना है मुखे दा खुशबू तू चवे तो कुछ ना है मुखे दा खुशबू दी महल दाता दरबार ते बैठी जाते ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी जी चिल्ला गाए इते जना पुतात हिते अच्छी डाडी सुहारी सा नूरानी चेहरे सा एक शख्स बैठो हथ में कोप हुजेस ए बे हथ में गिटवी हुजेस उनके चई त चाह पिए मुझे हा चाह जो कप देई करे उनके नहीं उन दसी करे चाह जो को बेहोश चाह जो को दसी बेहोश करी पायो जो को वठी आयो वो परेशान थी उनके जोरी होश में आंदो छा गाल आहे बेहोश थी वे चो काले वो बाबा काले बाबा केड़ो बाबा है तो कोई ना है तो जी हम केमा बनो वाला केरो भयो गाल कर गाल चाहे जे सवाल है जवाब नहीं जेको मां हिते आयो आहां कि मां भी आलिम के भी मौलवी के मुतमन न कयो ही मुखे जवाब नहीं जे जे कोप में मुखे चाहे नहीं है वो कोपा जो इंग्लिस्तान जे अंदर पंजे घर में माजे में चाहे पियो है पंजे घर में जे कोप में मां चाहे पियो है वो साफो कोपा जे में चाहे भरे बुधायो था की ही वो सजी उम्र उते गुज़ार हिन वक्त में मजार उन जी उते आहे मुसलमान थियो उते दरबार सजी उम्र मां हिते हाने तू वज मुझे बन थोड़ी मालिक हे त मदीने वाले घोट जे उम्मत जा वली है तू हुजूर जे वो इमाम अंबिया कौन सा का बेटा है हुन जी खबर त कयामत में पहुंदी मुफ्ती अहमद यार खान नईमी तफसीर नईमी जे अंदर बयान था फरमाए कयामत जे दिहाड़े में टे हिस्सा दी हैं जा रुगो हुजूर जी तारीफ थी वो चौथे हिस्से में सब कुछ थी चौथे हिस्से चौथे पहर में थी दो हिस्से में टे हिस्सा रुगो असा हमारे आका जी तारीफ सनाई सना ए मिसाल सा जे सामो छा दे ज़मान जो सोड़ो थी वरण थमजी वरण ए मकान जो जी सोड़ो
अड़े तरीके से काफी सारा मिसाल दे सका तो वक्त जी करे अगते हला तो सिर्फ लैलन के बयान कयो है सुब्हानल्लज़ी असरा बि अब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा पाक आहे उहा ज़ात जे सैर करायो पंजे बानहे खास के रात जे थोड़े हिस्से में मस्जिद हराम का मस्जिद अक़सा ताईं मस्जिद हराम का मस्जिद अक़सा ताईं इते सवाल पैदा थे तो अल्लाह ताला त हुजूर के कहीं भी जगह ता सैर कराए सगन पिया मस्जिद हराम ताईं सैर छो उलमा फरमाइंदन हिन कायनात के अंदर अगर अफजल तरीन जगह आहे मसाजिद जे अंदर तो वो मस्जिद हराम है मस्जिद हराम के अंदर को एक वक्त नमाज पढ़े अल्लाह ताला उनके 1 लाख नमाज जो सवाब दे चाहता पंज नमाजूं 5 लाख वनी करे रहे 40 जाना तो हिसाब नहीं पढ़ कैलकुलेशन अफजलुल मसाजिद केतरे थे मस्जिद अक़सा मस्जिद अक़सा की तरफ छो विया भला सवाल अल्लाह खुद कुरान में फरमाया अल्लज़ी बारकना हौलहु हुआ मस्जिद अक़सा जिनते असा चौधारी बरकत रखराई हुआ मुफस्सिरीन फरमाइन था बरकत बिन किस्मन एकड़े दुनिया दी बरकत एकड़े रूहानी दुनियावी बरकत ही आहे जो मस्जिद अक़सा वारो पासो आहे बड़ो खुशहाल आहे उन जी आबो हवा जबरदस्त आहे जी आबो हवा जबरदस्त आहे फ्रूट वगैरह है तमाम ज्यादा तादाद अल्लाह ने जमीन के एड़ो बनाया दुनियावी बरकत रूहानी बरकत ही आहे जो 70,000 का ज़ायद नबियन जो मज़ारू मस्जिद अक़सा जे चौधारी नबियन सब अंबिया खुद जद्दुल अंबिया इब्राहिम अलैहिस्सलाम अंबिया जो मज़ारू है जिके चवन था मज़ार में कुछ ना है खुदा फरमाई है बरकत ही ऊंचाई है रोज़तुम मिन रियाज़िल जन्नह है जन्नत के बागन में हिकड़ो बाग आहे पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मिराज ते वञनि पिया हदीस पाक जे अंदर ईंदो पाण इरशाद फरमायो असां मूसा अलैहिस्सलाम के ॾिठोसीं त पंहिंजी मज़ार में नमाज़ पढ़े छा फरमायो मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी मज़ार में नमाज पढ़ी रहियो मज़ार में वञण खां पोइ माण्हू ख़त्म ना है नमाज़ूं भी पढ़ंदो त क़ुरान करीम भी पढ़ंदो जेके हाफिज़ कुरान हिते पढ़न था ये सिर्फ हिते न पढ़ंदा ये मज़ार में भी कुरान पढ़ंदा जेकर असा है तवा हिते हुजूर जी सना कयूं था उम्मीद है अल्लाह असा के भी ताकत ॾींदो मज़ार में हुजूर जी सना कंदा हर जगह ते मदीने वारे घोटी सना है आलम अरवाह में मदीने वारे घोटे ही सना हुई आलम दुनिया में मदीने वारे घोटी सना है आलम बरज़ख में मदीने वारे घोटी सना है आलम महशर हर जगह ते हुजूर जी सना अल्लज़ी बारकना हौलहु वरी सवाल पैदा छो अल्लाह मेराज करायो लिनुरिया आयातिना इन करे त असा पंहिंजे महबूब के पंहिंजो निशानियूं दिखारी हदीस में इंदो आहे मेराज शरीफ जा 3 हिस्सा है मेराज शरीफ जा हिस्सा 3 हिस्सा हिकड़ो हिस्सो आहे मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं मस्जिद हराम इनके चेबो असरा चाचे असरा बियो आहे मस्जिद अक़सा का वठी करे अर्श अल्लाह ताईं इनके मेराज चेबो मेराज वरी टियों हिस्सो आहे अर्श मौला का वठी खुदा जी खास बारगाह ताईं इनके एराज सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु एतरे दी पहिरियों हिस्सो लिनुरियहु मिन आयातिना ये ॿियो हिस्सो आहे इन्नहु हुव समीउल इन्नहु हुव समीउल बसीर इहो इन्नहु हुव समीउल बसीर टे हिस्सो अहले इल्म फरमाइन था मदीने वारे घोट जो टे बशरी मलकी हकी सफर असरा जे अंदर मदीने वारे घोट जी बशरी सिफत जलवा गर
वरी मेराज के अंदर मदीने वाले घोट की मलकी सिफत जलवा कर रहा है। अर्श मौला का मथे मदीने वाले घोट की हकी सिफत जलवा। जरा अर्श मौला का मथे व्या है, जरा अर्श मौला का मथे व्या है तो जिब्राइल भी हेठ रह जीवियो, फरिश्ता भी हेठ रह जीविया, बुराक भी हेठ रह जीविया, तहतो सरा तक मकान हेठ रह जीवियो। अगते अकेलो केर मदीने वारो घोट। थोड़ो ख्याल कयो, हुजूर अकेला वनी रहा हो जा, को भी कोन हुजूर संग, सिर्फ अल्लाह जा अनवारात इन तजल्लियात जे अंदर मदीने वारा घोट सफर करे रहा अकेला। इन जाय जे अंदर पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अकेला जो एहसास छे। अकेलो मानू काडे विंदो, अचानक आवाज आयो रब जे तरफा। केड़ा अल्फाज आया अल्लाह जे तरफा? किफ या मोहम्मद फइन्न रब्बक युसल्ली बीहे मदीने वाला घोट खुदा तो ते दुरूद तू पढ़े। पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अकेला हली रहन। अल्लाह फरमाता किफ बीहे या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए मदीने वाला घोट बीही रहो, इन्न रब्बक युसल्ली अल्लाह जी जात पान तो ते दुरूद पढ़ी रही है। जिह जगह ते सिर्फ हुजूर हुजे, सिर्फ खुदा जी जात हुजे, हुजूर छा वरतो अल्लाह छा दिनो उनखे रब कुरान करीम में कीअं बयान कयो बुधो। रब फरमाए फऔहा इला अब्दिही मा औहा। पो राज सलणो होस जेको पंहिंजे बाने सां सो सले छजाई। अने ॾियण वारे केतिरो ॾिनो, वठण वारे केतिरो वठो, तू केर थींदो आहे जो दर्जा बंदी करण वारो हेतिरो ॾिनो, हेतिरो ॾिनो, हेतिरो जेतिरो हुजूर ॿुधायो आहे ओतिरो ख़बर आहे वधीक खुदा जा। कि जाय ना है हत्ता के एतरो करीब वया हुजूर जो मदीने वाले घोट ला अल्लाह ताला जात इरशाद ए अन्या बे जुवच, अन्या बे जुवच, अन्या बे जुवच, अन्या बे जुवच। एतरो वेजू आया जो हदीस जा अल्फाज इंदा हैं। पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो तो मुझे रब जो बेमिसाल दस्ते कुदरत मुझे शादी जे दरमियान में पुठी वारी जाए ते महसूस थियो। जिए ही मुखे उन जी थधाण महसूस थी, जमीन व आसमान जो इल्म मुझे सीने जे अंदर अची वची। व अल्लमक मा लम तकुन तअलम तो सिखारे छड़े पंहिंजे महबूब के जितो कुछ भी न हुओ सब जो सब देई थी। बी चीज कुरान करीम की बलागत में आखिरी चीज हमारे समाज रखा, शायद 2 मिनट ज्यादा वठी बस आखिरी चंद नुक्ता है। कुरान करीम इन्हें मुख्तलिफ जगह ते मुख्तलिफ सिफत काथे अल्लाह ताला खबीर की सिफत इंदी आ, काथे रहीम इंदा, काथे गफूर इंदा, मुख्तलिफ सिफत अल्लाह की जात। कने सोचो था इन जगह ते समीअ बसीर वाली सिफत छो आई? समीअ अलीम इन्नहु समीअ समीअ बसीर वाली सिफत छो आई? अल्लाह इते बी सिफत बयान करे सके। रहीम आहे, वो करीम आहे, वो गफूर आहे, वो बाजार मेहरबान आहे, वो रहमान आहे। इते समीअ बसीर छो खड़ी आहे? इनमें नुक्तो आहे, इनमें नुक्तो आहे। केड़ो? तेरा समी बसीर समझो। समी चेबो आहे ॿुधण वारे, समी छा चइबो आहे? बसीर चइबो आहे ॾिसण छाके ॾिसण वारे। अल्लाह ॿियूं सिफ़तूं इन जगह ते बयान न फरमायूं आहिनि, ॿुधण ऐं ॾिसण वारी सिफ़त बयान कई। इनमें राज इनमें राज ही आहे। उलमा फरमाइन था ए महबूबा सल्लल्लाहु तआला अलैहि वाली वसल्लम जेको तू ॻाल्हाईंदे रब ॿुधी रहियो आहे, जेको तू कंदे रब ॾिसी रहियो आहे। तुझे अक़वाल खां बि वाक़िफ़, तुझे अफ़आल खां बि वाक़िफ़। अल्लज़ी यराक हीन तक़ूम वो तोखे ही ॾिसंदो आहे जॾहिं तू उथंदो आहे। अल्लज़ी यराक हीन तक़ल्लुबक फि साजिदीन तॾहिं त सजदन वारनि में हूंदो आहे, कॾहिं रुकू वारनि में हूंदो आहे, कॾहिं क़ौमे जे अंदरि हूंदो आहे, कॾहिं सहाबा में वेंदो आहे। ख़ुदा तोखे ॾिसी रहियो आहे। इन्नहु हुवस समीउल बसीर
उहा ई ज़ात जेका आहे उहा ज़ात ॿुधण वारी भी आहे उहा ज़ात ॾिसण वारी भी आहे। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। पाक आहे उहा ज़ात जे सैर करायो पंहिंजे बानहे ख़ास खे रात जे थोड़े हिस्से में मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं उहा मस्जिद अक़सा जिंहिंजे चौधारी अल्लाह ताला बरकतूं रखरायूं आहिनि इन जे लाइ त जीअं उनखे पंहिंजी कुदरत निशानियों दिखारे तहकीक उहा ज़ात ॿुधण वारी भी आहे उहा ज़ात ॾिसण वारी भी आहे। अल्लाह तबारक व तआला आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक सदके असां अहले सुन्नत वल जमाअत वारन खे इन अहले सुन्नत वल जमाअत जे हक वारी जमाअत ते असां खे रहण जी तौफीक इन ते इस्तिकामत इन ते खात्मा महशर के मैदान में असां सां जोड़ण नसीब फरमाए। वमा अलैना इल्ला अल बलाग। जेकर 5-10 मिनट ज्यादा वठी वियो हुजे फकीर माज़रत चाहे तो अल्लाह तबारक व तआला मुंजो ई चवण अवां जो ॿुधण पंहिंजी पाक बारगाह में हुजूर जे सदके कबूल ऐं मक़बूल फरमाए।